अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां बजट जी हिन ख़ुसूसी ट्रांसमिशन में मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, सिंध बजट जे हवाले सां गुफ़्तगू कंदासूं मुल्क जा मारूफ़ इक़्तिसादी माहिर एंड डेवलपमेंट ऐं प्लानिंग जा एक्सपर्ट अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी जनाब फज़ल कुरैशी साहब सां गॾु सिंध जे बजट जे हवाले सां उन सां गुफ़्तगू कंदासूं। अचो त गुफ़्तगू खे साईं कुरैशी साहब अस्सलाम वालेकुम। महिरबानी। मलिकार चऊं था कुरैशी साहब, बजट आयो आहे सिंध जो, तव्हांखे कीअं थो लॻे? साईं ॾिसो, बजट इन फेस ऑफ इट मां नथो सम्झां त हिन बजट में का अहिड़ी ॻाल्हि आहे जेके आउं स्टेट खे क्रिटिसाइज़ करे सघां। लास्ट टाइम को हे हिन में ॿ टे इम्प्रूवमेंट्स आहिनि, छाकाणि लास्ट टाइम जीअं पाण डिस्कस कयोसीं जॾहिं त लास्ट टाइम मूं तव्हांखे ॿुधायो त कुल हिननि जूं 3000 स्कीम्स हुयूं, जंहिंमें जेको आहे सो 1828 नयूं स्कीम्स हुयूं ऐं 1600 हुयूं। ऐं जेको इहो बि असां ॾिठोसीं त घटि में घटि 62% स्कीम्स ते ख़र्चु कोन थियो हुयो। ऐं इहा ई उन वक़्तु असां चयोसीं त इहा बाबा जेकर तव्हां इहा नथा करे सघो त एॾी बजट छो था ठाहियो पिया ऐं कंहिंजे लाइ था ठाहियो, कीअं था ठाहियो? छाकाणि जॾहिं 9 मंथ जो रिव्यू ॾिठोसीं त उन में काफ़ी असां हिननि ते उन ॻाल्हि खे क्रिटिसाइज़ कयोसीं। ऐं लकीली बिकॉज़ ऑफ एनी रीज़न हाणे उन में इहा वॾी तब्दीली इहा ई आहे जो नंबर ऑफ स्कीम्स हैव बिन कट डाउन। जेको उन्हनि 3000 जेको स्कीम जो हिन नंबर रखियो, इट हैज़ बिन इन अ वे यू कैन से इट हैज़ बिन ड्रास्टली रिड्यूस। उहो नंबर जेको आहे हिननि जेको आहे स्कीमुनि जो हाणे घणे भाङे जेको आहे घटाए छॾियो आहे। ऐं उन जे करे जेको छा थियो आहे त तव्हांजो ऐं ॿियो छा थियो आहे त नंबर ऑफ स्कीम्स हाणे कुल जेके 2300 थी वियूं आहिनि, जेके अॻे 3000 हुयूं हाणे 2352 थी वियूं, माना नंबर घटियो। पर ऑनगोइंग स्कीम्स हिननि उते ई रखियो आहे लेवल, जेका ऑनगोइंग कुझु हिननि एड करे हिननि ऑनगोइंग स्कीम जेके लास्ट टाइम जेके हुयूं 1658 हुयूं हाणे 1762 आहिनि। इन द कोर्स ऑफ द ईयर कुझु नयूं स्कीम्स ऑनगोइंग थियूं हुयूं, फ्री अची वियूं ऐं न्यू रुगो 590 आहिनि। हाणे न्यू में कुझु एग्ज़ैक्टली नयूं हूंदियूं, कुझु हिननि पुराणे जेको कैरी ओवर जेको हुयो न्यू स्कीम्स जो हिननि उतो खयो हूंदो, जेको माना हिननि घटि में घटि 700 स्कीम्स ड्रॉप कयूं। हाणे इन ते इहो जेको इशू पैदा थिए थो त बाबा तव्हां कंहिंजे इख़्तियारीअ तहत इहे विधियूं स्कीम्स, कहिड़े इख़्तियारीअ तहत तव्हां कढियूं? बिकॉज दिस इज़ द प्रोरोग ऑफ द पार्लियामेंट टू अप्रूव द स्कीम्स, टू अप्रूव द डॉक्यूमेंट। दिस डॉक्यूमेंट सेंटेड डॉक्यूमेंट जी आहे। ऐं जेकॾहिं इहो तव्हां ईअं कयो आहे त 700 स्कीमूं कढी छॾियूं त कंहिंखे तव्हांजो चहिरो न वणियो या तव्हांखे स्कीम न वणी, तव्हां रीज़न कहिड़ो आहे त इहा जो पुछाण थियणु घुरिजे त तव्हां कहिड़े बेसिस ते स्कीम कहिड़े बेसिस ते? छाकाणि त उहे पार्लियामेंट जो पास थियल हिकिड़ो डॉक्यूमेंट हो, उन मां तव्हां 700 स्कीमूं हिकिड़े ॿिए साल में कढी छॾियूं बिकॉज ऑफ एनी रीज़न, बिकॉज ऑफ इनकॉम्पिटेंस और बिकॉज वॉट एवर यू शुड हैव कंसल्टेड विद तव्हांखे इहा ॻाल्हि जो जस्टिफाई करणु घुरिजे, तव्हांखे पब्लिक पंहिंजे स्पीच में हिकु ज़िक्र करणु घुरिजे बाबा हिन सबबु करे कटियूं आहिनि, हिन जो हे नुक़सानु थींदो, हे फ़ाइदो थींदो। त इन करे हिकिड़ो इन में जेका ॻाल्हि थिया त हिकिड़ो ग़लति कमु इहो थियो आहे। सही कमु जेको इहो थियो आहे त ऑनगोइंग स्कीम जे लाइ कुझु रीज़नेबली हाणे बहितर एलोकेशन आहे ऐं उन बहितर एलोकेशन जे करे थी सघे थो त कुझु रिज़ल्ट्स बहितर अचनि। छाकाणि 106 अरब रुपया जॾहिं तव्हां रखो था पिया त ऑब्वियसली वी आर एक्सपेक्टिंग रिज़ल्ट्स। पर जेको साल गुज़रियो उन में ॾाढा ख़राबु रिज़ल्ट्स आया, छाकाणि जेको इन को अॻियो जेको साल हुयो जंहिंमें जेको कामिल शाह साहिब जी स्पीच मूं कल्ह तव्हांखे पे ॻाल्हि पई कई त उन में 630 स्कीमूं उन्हनि जो असां कंप्लीट कयूं त पार्ट ऑफ द बजट। पर हाणे दफ़े जेको चवनि था असां साॻियूं 300 स्कीम्स ख़तमु ऐं स्कीम जेके अननोन स्कीम्स आहिनि। मिसाल तौरु देयर आर हंड्रेड्स ऑफ रोड्स विच आर बीइंग कंस्ट्रक्टेड, सही आहिनि ग़लति आहिनि, ठेकेदारनि जा विधियल आहिनि, MPs जा आहिनि, MNAs जा आहिनि, पर देयर आर हंड्रेड्स ऑफ रोड्स। उहे जेकर 40 रोड पूरा थिया, गुड फॉर नथिंग, उनजो को बि इम्पैक्ट कोन थींदो। उहो हिकिड़ो चाइनि वॾेरनि खे तव्हां ख़ुशि करे छॾियो, 4 गाॾियूं हुते हलंदियूं। अहिड़े नमूने बेशुमार वाटर सप्लाई स्कीम, नंढियूं नंढियूं नंढा नंढा स्कूल, इहा जेकर तव्हां अचीवमेंट था चओ पिया त इहा अचीवमेंट त कोन थींदी। अचीवमेंट त इहा थींदी जॾहिं तव्हां कुझु का मेगा स्कीम पूरी कयो जंहिंजा मेगा बेनिफिट्स अचनि ऐं जंहिंमें रोज़गार निकिरे, माण्हुनि खे जेके सहूलियतूं मिलनि, का प्रोडक्टिविटी वधे, अहिड़े क़िस्म जी का बि स्कीम जेका असां पूरी थींदी मूंखे नज़र कोन थी अचे पई गुज़िरियल साल जेके स्कीम्स पूरी थियूं। नंबर 1। नंबर 2 त जीअं तव्हां ॻाल्हि पे कईसीं त अवां जी जेका यूटिलाइज़ जेका ॻाल्हि सवेर पे कईसीं कैपेसिटी कॉन्स्टेंट, जीअं कैपेसिटीज़ जी, त थिए छा पियो? थिए इहो पियो त तव्हांजो मतिलबु तौरु तव्हां 168 जो PSDP ॾिनो हुयो, हाणे तव्हां 126 ॾेखारियो आहे।
तव्हां ॾेखारियो रिवाइज़ एस्टिमेट 126 माना तव्हांखे 42 अरब जो जेको शॉर्टफॉल था ॾेखारियो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कयो, इहे 126 जेके आहिनि से अनऑडिटेड फिगर्स आहिनि। इहे 126 अरब जेके आहिनि से प्रोविजनल फिगर्स आहिनि। जॾहिं तव्हां वटि ऑडिटेड अकाउंट्स ईंदा नेक्स्ट ईयर तूं असां इनशाला जे हिते हूंदासीं, इहो 100 अरब हूंदो। अच्छा, के चवंदा 90 अरब आहे, के चवंदा 100 अरब आहे, पर इहो 126 मिसाल तौरु फाइनेंस जीअं लास्ट टाइम तव्हां ॾिठो रिव्यू जेको जॾहिं आयो हुते 80 अरब रिलीज़ ॾेखारिया हुया ऐं 52 अरब ख़र्च ॾेखारियो हुयूं। त हे बि रिलीज़िस आहिनि 126 जा रिलीज़। हा, मुंहिंजे जेको मुंहिंजी एस्टिमेट आहे, जेको मुंहिंजो एक्सपीरियंस आहे, त हीअ जेका आहे माना त वॾो शॉर्टफॉल थियो आहे तव्हांजे PSDP में। इहो को 40-50 करोड़ अरब जो न आहे, पर 50-60 अरब जो शॉर्टफॉल थियो आहे। मां रुगो प्रोविंशियल PSDP जी ॻाल्हि थो कयां। इन में ॿी जेका ट्रेजिडी आहे सा जीअं फॉरेन प्रोजेक्ट असिस्टेंट्स, तव्हांजी 24 अरब हुई, तव्हां रुगो 9 अरब ख़र्च कई आहे। तव्हां इन पंहिंजे डॉक्यूमेंट में ॾिसो, मूं वटि ॿियो डॉक्यूमेंट बि आहे जेको मां फेडरल गवर्नमेंट जो खणी आयो आहियां। फेडरल गवर्नमेंट बाक़ाइदा हर सूबे जा फॉरेन प्रोजेक्ट असिस्टेंट ग्रांट्स ऐं लोन्स जा प्रोजेक्ट्स ॾींदी आहे। उन जूं बि फिगर जेके आहिनि से मायूस कोन आहिनि। इहो सूबे जो इशू न आहे, इहो मतिलबु गवर्नमेंट जो इशू न आहे, इहो सूबे जो इशू आहे। त तव्हां हिकिड़े जेका फॉरेन एड तव्हां वठो था पिया, उन में लोन्स तव्हां वठो था, लोन्स एग्री कयो था, 3-3, 4-4 साल नेगोशिएशन हलनि था पिया, ऐं फाइनली जॾहिं तव्हांखे लोन मिलनि था पिया त तव्हां ख़र्चु करण को क़ासिर आहियो। हाणे हिते सिंध लिखियलु आहे, हिकिड़े डॉक्यूमेंट ईंदो आहे इहो फेडरल बजट एस्टिमेट्स ऑफ फॉरेन असिस्टेंट्स। त इन ॾे पेज 14 ते जेको दर्ज थियलु आहे त सिंध खे लोन साइड ते पंहिंजो 18 अरब जा लोन्स तव्हांखे मिलिया। 18 अरब जा नेक्स्ट ईयर आहिनि। लास्ट ईयर तव्हांखे 8.6 बिलियन जा हुया लोन। मुख़्तलिफ़ डेवलपमेंट स्कीम्स लिखियलु हिते, जंहिंमें तव्हां रुगो 3.6 ख़र्च कया। 18 मां न 8.6 मां 8.6 मां 3.6। नेक्स्ट ईयर तव्हां 18 था घुरो पिया, 18.5। अच्छा, तव्हां घुरो छा था पिया, पर दिस इज़ द फ्लो ऑफ द मनी जेको तव्हांखे अचिणो आहे, जंहिं नमूने एड तव्हांजी नेगोशिएट थी आहे, तव्हांजे प्रोजेक्ट जे स्टेटस में तव्हां अचिणी आहे। हाणे इहे 18 अरब तव्हां कीअं था ख़र्च माना 5 अरब जेके आहिनि उहे वापसि विया, वापसि न वेंदा, इहे अनस्पेंड रहिया। तव्हांखे इन जो इंट्रस्ट चार्जिस ॾियणी पवंदियूं, तव्हांजी कमिटमेंट चार्जिस ॾियणी पवंदियूं, माना चटी थी न, चटी थी। इहे वापसि न वेंदा। फॉरेन लोन्स तव्हां त रहनि था, पोइ जॾहिं तव्हां टाइम ते पूरा न कंदव त एक्सटेंशन वठिबी आहे, पर मीटर हलंदो रहंदो आहे। मीटर हलंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे मां लोन जेके ॾियां थो 10 साल हलाए, जेके 10 साल में तव्हां खपायो त ठीकु आहे, पर जॾहिं 11 ऐं 12 साल में वियो त तव्हां एक्सटेंशन में वठंदो ऐं मीटर हलंदो रहंदो, तव्हांखे वधीक इंट्रस्ट ऐं ॿियूं पेमेंट ॾियणी पवंदियूं। त इहो जेको नेगेटिव इफेक्ट आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे, इहे तव्हांजी कैपेसिटी जा इशूज़ आहिनि जेके सिंध गवर्नमेंट एड्रेस करण लाइ तयारु कोन्हे। न माण्हू थी रखे, न इम्प्रूवमेंट थी थिए। इहा जेका हाणे वधीक इन करे थो हाईलाइट थिए, जो तव्हां इनखे ॾिसो था त हे त रुगो थियो लोन्स जी ॻाल्हि, ग्रांट्स फेडरल गवर्नमेंट फॉरेन एड जूं ग्रांट्स, अच्छा, फॉरेन फेडरल गवर्नमेंट अचनि थी पयूं, हिते अलॻि अथव चैप्टर। तव्हांखे जेके हूं 7.7 अरब जूं हुयूं, ऐं यूटिलाइज़ घणी कयूं 2.8। नेक्स्ट ईयर तव्हां 6 अरब जूं ग्रांट्स वठो था। हाणे ग्रांट्स इज़ द फ्री मनी, ग्रांट्स इज़ फ्री मनी। उन खे त 7.7 न, इहे बि कमिटेड हूंदियूं आहिनि। ऐं पंहिंजो इन ते जेको आहे माना असां जेकॾहिं 2.8 ख़र्च कयासीं, हा, मिसाल त तव्हांजी जेकबाद जी तव्हां अस्पताल ॿुधा हूंदो, जेका USAID करे थी पई, जंहिं ज़माने में अमेरिकन्स हिते हुया, जेकबाद में कमिट कयो त ठाहींदासीं, 8 साल थिया, तव्हांजी स्कीम तव्हांखां पूरी कोन थी थिए। वॉट इज़ रॉन्ग वेयर? सिंध बेसिक एजुकेशन जो प्रोजेक्ट आहे, तइलीम जो प्रोजेक्ट आहे, 3.5 अरब अलोकेशन आहे, तव्हांखे ग्रांट आहे, तव्हां रुगो हुन में 545 मिलियन ख़र्च कया, 54 करोड़। होॾो चओ था एजुकेशन त भाव आहे, होॾो चओ था पैसो कोन्हे। हीअ तव्हांजी अकाउंटेबिलिटी आहे, हीअ जेके किताब लिखनि था। हाणे तव्हां कहिड़े मुंहं सां कंहिंसां वञी कहिड़ो लोन नेगोशिएट कंदो? इन करे जॾहिं मां ॻाल्हि कई त बजट जो इशू कोन्हे, बजट इज़ ऑल राइट, पैसा बि आहिनि, स्कीमूं बि आहिनि, इम्प्लीमेंटेशन कैपेसिटी ऐं विल टू वर्क बिकॉज ऑफ ट्रांसपेरेंसी इशूज़ अव्हां वटि कमु कोन थो थिए।
दिस इज़ ट्रेजिडी ऑफ सिंध। हिन जा ख़ुदि हिन जा पंहिंजे किताब में मां फॉरेन पढ़ियो, हे पंहिंजो किताब जेको हिन जा फॉरेन प्रोजेक्ट असिस्टेंट FPA 24 अरब हुई, ॿई गॾियल ग्रांट्स ऐं FPA, रुगो 9 ख़र्च थी 9.5 राइट हैंड साइड ते तव्हां हा हा, ऐं नेक्स्ट ईयर तव्हां चओ था 26.9 आहे। त हिकिड़ो त इशू इहो थियो तव्हांजी कैपेसिटी जो इशू। ॿियो इशू इहो थियो त अव्हांजो जेको 168 जो 126 चवनि था, आउं चवां त 100 आहे माना, त तव्हांजो जेको ख़र्चु जेको आहे सो ADP जो कोन थो थी सघे तव्हां को, बिकॉज़ ऑफ एनी रीज़न। पर इन मुक़ाबले में छा थो थिए, कास्ट ऑफ डूइंग वर्क 436 अरब में 454 अरब थी वई। वी कॉल करंट रेवेन्यू एक्सपेंडिचर। त जेको मां एक्सप्लेन करण जी कोशिशि पे कई त तव्हांखे 100 अरब ख़र्च करण लाइ 454 अरब जो तव्हांखे मशीनरी आहे, सिस्टम आहे जे विच इज़ मेंट टू स्पेंड 200 बिलियन, मिसाल जे तौर पे दे आर डूइंग 100 बिलियन। इहा असांजी मुराश अॼु तकीर ॻाल्हि कई त साईं मुंहिंजी जेका रिकरेंट बजट आहे जंहिंमें 75% 70% जेका आहे सा पघारुनि में थी वञे। बाबा पघारुनि में वञे थी तॾहिं त असां अकाउंटेबिलिटी घुरूं था न, की फ्री त कोन वेठा आहिनि, दे आर नो फ्री लंचिस। अकाउंटेबिलिटी ॾियो न। तव्हां अॻु प्रोग्राम में पे ॻाल्हि कई त मिनिस्टर सेक्रेटरी हिकिड़े मिनिस्टर हिकिड़े सेक्रेटरी ख़त लिखियो आहे त तुंहिंजो कमु कोन थियो आहे, न थियो आहे, अकाउंटेबिलिटी कयो। भला थिए अकाउंटेबिलिटी ॾिसूं। टियों कलो की डान में अथव राइट हैंड साइड ते न्यूज़ आहे त हेल्थ जा 30% डेवलपमेंट स्कीम ख़र्च थियो आहे, 30%। हेल्थ जी तव्हांखे वर्स्ट कंडीशन आहे सिंध में, हेल्थ जी तव्हांजो 30% ख़र्च थियो आहे। त मुंहिंजो जेको मतिलबु इहो आहे, अच्छा करंट साईं जेको चए थो, साईं जी ॻाल्हि खे चैलेंज कंदुसि बि न बि कंदुसि। पहिरीं ॻाल्हि त असां वटि तमामु घणी ओवर स्टाफिंग थी वई आहे। पघारूं त वधियूं आहिनि, पर ओवर स्टाफिंग बि थी वई आहे। हर डिपार्टमेंट में सेक्रेटरी, स्पेशल सेक्रेटरी, टॉप हेवी, ऐं कमु करण वारो हुन में कोई बि माण्हू कोन्हे। सेक्रेटरी था चवनि, आउं कोन थो चवां। आई बिन मीटिंग विद द सेक्रेटरी, बाबा छा पिया कयो, समरी कोन थी ठहे, जैसे कंहिंखे अंग्रेजी लिखणी कोन थी अचे। हाणे इहा जेका तव्हांजी एफिशिएंसी आहे त ख़ुदि नथा लिखी सघो। ऐं जेको तव्हांजो फेडरल गवर्नमेंट सां जंहिं नमूने तव्हां इंटरेक्ट कयो पिया, इन में ज़ाहिर आहे त देयर इज़ अ लैक ऑफ कॉम्पिटेंसी। कल्ह इन ॻाल्हि ते पाण ॻाल्हायो आहे त तव्हांजी जेका कास्ट ऑफ डूइंग बिज़नेस आहे सा तव्हांजी 436 में 454 थी, घणा अरब वधी वई, 16 अरब वधी वई। 14 ऐं 4 18 19 अरब वधी वई, ऐं बिज़नेस कोन थियो। दिस मशीनरी वॉज रेज़्ड टू इम्प्लीमेंट अ PSDP ऑफ 200 बिलियन, यू डिड इट 100 बिलियन, ऐं तव्हां एतिरी कास्ट वठी। साईं चए थो पघारूं त अकाउंटेबिलिटी किथे आहे? अकाउंटेबिलिटी आहे त ख़ूब पघारूं न आहिनि। हिते मूंखे जेका ख़बर पई आहे, हिते हर डिपार्टमेंट में हर साल कल्चर त सेक्रेटरी नई गाॾी वठंदो। ऐं सिंध गवर्नमेंट में गाॾियुनि जो क़ब्रिस्तान आहे। तव्हांखे हिकिड़े क़ब्रिस्तान, तव्हांजी हिकिड़ी चैनल इहो विज़िट करायो क़ब्रिस्तान जेको बोर्ड ऑफ रेवेन्यू जो पुराणा ऑफिस आहिनि क्लिफ्टन ते, उते ॾेखारियूं साढियूं 300 गाॾियूं बीठियूं आहिनि, जंहिंमें बुलेट प्रूफ गाॾियूं बि आहिनि ऐं चीफ मिनिस्टर हाउस जूं गाॾियूं बि आहिनि। इहो रुगो हिकिड़ो सीन हुई, 350 गाॾियूं। तंहिंखां पोइ SNJ इंक्वायरी कराई हुई त जंहिंमें अञा ताईं 300 गाॾियूं मिसिंग आहिनि, जेके 300 मिसिंग उहे आहिनि। छाकाणि जेके सेक्रेटरी पुराणा, के एडिशनल सेक्रेटरी, के MPAs, के MNAs, के चेयरमैन, के फलाणा, उहे गाॾियूं खणी विया, वज़ीर शबीर, उहे गाॾियूं वयूं। इहे गाॾियूं प्रोजेक्ट जे गाॾियुनि जे अलावा आहिनि। हर प्रोजेक्ट सां गॾु इहे जेके डोनर जा तव्हां प्रोजेक्ट ॾिसो था, इन सां गॾु हिकिड़ो फ्लीट ईंदो आहे कार्स जो। हीअ जेके वॾी वॾी पजेरो में मिनिस्टर घुमनि था जेके खातनि जा, इहे को गाॾियूं को डिपार्टमेंट न, इहे सभु प्रोजेक्ट जूं गाॾियूं। त इहो जेको ख़र्चु जेको थिए थो, उहो गाॾियूं न आहिनि, हिन जा ड्राइवर आहिनि, हिन जा पेट्रोल आहिनि। इहा कंहिं अकाउंटेबिलिटी तव्हां कॾहिं कई आहे त भई तव्हांजी इंटाइटलमेंट छा आहे? यूअर इंटाइटलमेंट हार्डली अ 1 कार, सो बि ग्रेड 20 अबो जो ऑफिसर खे मिलणी आहे। त पोइ तव्हां उन में हिते सेक्शन ऑफिसरनि खे बि गाॾियूं ॾिठियूं सरकारी, हर ॿिए माण्हू खे सरकारी गाॾी आहे। इहो कहिड़े हिसाब सां था ॾियनि, कीअं था ॾियनि, ऐं पहुचनि था त असांजी पूरत कोन थी पवे। मां कल्ह वारी ॻाल्हि ते बीठो आहे त मनी इज़ नो इशू। हीउ जेको डेफिसिट बजट सो कॉल ॾेखारी वई आहे, इहा बि इन करे ॾेखारे वई जो तव्हां पेंटिंग कई आहे त 162 ते अरब खणी विया हुआ ADP, तव्हां जेका असांजे 150 अरब रखो आहे त तव्हांजो डेफिसिट ज़ीरो थिए आहे, जेको तव्हांजी ख़र्च करण जी कैपेसिटी आहे। पर जस्ट टू शो इट, जीअं हिकिड़ो
गाॾीअ ते अपाहज वेठो हूंदो आहे या ॻंढ टंग लटकायूं त मां अपाहज आहियां मूंखे ख़ैरात ॾियो, उहो ॾेखारण लाइ तव्हां चयो आहे त तव्हांजे 12 अरब डेफिसिट बजट आहे। भई डेफिसिट बजट छो आहे, तव्हां 160 करे छॾियो, ख़तमु 150 करे छॾियो, सो वाट। जॾहिं कयो त 100 अरब जे क़रीब जॾहिं तव्हां 100 अरब तव्हांजी कैपेसिटी 100 अरब जी आहे, तव्हांजी जेकॾहिं कैपेसिटी तव्हांजी एतिरी आहे, ऐं जेकर तव्हां अगेन बजट बुक्स में ॾिसंदो बि सही जिते मुख़्तलिफ़ क्लेम कंदा आया आहिनि त उते तव्हां जॾहिं तव्हां अकाउंट्स ते वञो था त अकाउंट्स जी फिगर टोटली डिफरेंट रिवाइज़ एस्टिमेट्स खां, थोरो डेवलपमेंट जो हुजनि या थोरे नॉन डेवलपमेंट जो हुजनि। हाणे ऑल टुगेदर जेके अकाउंट जेका आहे तव्हां पिरामिशल ADP जी ॻाल्हि था कयो त ऑल टुगेदर जेके अकाउंट्स आया तंहिंमें कुल 126 अरब तव्हां डेवलपमेंट प्रोग्राम ख़र्चु कयो 13-14 में, इंक्लूडिंग फॉरेन एड, इंक्लूडिंग एवरीथिंग। हीउ जेको लास्ट बट वन पेज आहे डेवलपमेंट रिसोर्सिस जो, त इहा ऐं इन में इन खां पोइ हिनखे डेफिसिट इन करे कोन चवंदुसि जो हीउ जेको तव्हां हिन में ॾिसो था त हिन में लफ़्ज़ लिखियलु आहे सरप्लस ऐं डेफिसिट रेवेन्यू कंपोनेंट में बि ऐं हेठों बि, हिते तव्हांखे सरप्लस थी नज़र अचे पई, 95 अरब तव्हांखे सरप्लस आहे, होॾे 96 अरब जेका आहे सरप्लस आहे। माना इहा तव्हां वटि वधीक हुया, तव्हां ख़र्च न वधीक न हुया, इहो तव्हांजूं जेके रेवेन्यू अचनि थी पियूं जनरल रेवेन्यू रिसीट्स आहिनि, जेको तव्हांजो ख़र्चु आहे तव्हांखे उते बचति थी आहे, हिते बचति थी आहे, ॿियनि खां बचति आहे, जेको तव्हां पोइ फीडर पंहिंजो उहा बचति में तव्हां पंहिंजो PSDP ठाहियो आहे, इहो ठहंदो आहे, इहो ठहंदो आहे PSDP तव्हां ठाहियो आहे बचति जे पैसनि मां। जेकर तव्हांखे डेफिसिट ॾेखारिणो आहे त 162 फिगर ॾिनी आहे, जेकर 162 न बि थिए छा आहे, इहो ख़र्चु उहो ई कोन्ह थींदो। न्यू स्कीम्स आहिनि तव्हांजी, न्यू स्कीम जो अञा हिनखे टेक ऑफ करण में टाइम लॻंदो, उन अप्रूवल में जेको आहे टाइम लॻंदो, त न्यू स्कीम में तव्हांजो ख़र्चु कोन्ह थींदो, लास्ट टाइम बि कोन्ह थियो, हिन साल बि कोन्ह थींदो। त इहो जेको आहे हिकिड़ी ॻाल्हि थी आहे त इहे जेके ब्रॉड जेके तव्हां पैरामीटर्स ॾिसो था, इहे जेके तमामु डेंजरस आहिनि। ऐं ॿियूं जॾहिं तव्हां अकाउंट्स जी ॻाल्हि कयो था पिया, जेका ॻाल्हि आई सजेस्टेड सम वन ऑफ फ्रेंड ऑफ माइंड त जॾहिं सिंध जी बजट ओवरऑल डिस्कस थिए थी पई त हिकु ॿ सुवाल जेको आहे सो साईं को पुछो त भई तव्हांजा ॿिया जेके अकाउंट्स आहिनि, मतिलबु त जिते तव्हांजी ॿिया लाइबिलिटीज़ आहिनि, जेके फूड जा अकाउंट्स आहिनि, तंहिंखां मां हुते हिकिड़ी फूड जे अकाउंट्स में हिकिड़ी हैरतनाक शइ ॾिठी त हिन साल तव्हांजा फूड जे अकाउंट्स में अवां वटि जेको आहे सो तव्हां कणिक विकिणी कोन सघिया या कणिक जी तव्हां रिकवरी कोन करे सघिया, ऐं बिलियंस ऑफ रुपीज़ जेके आहिनि से तव्हां ते जेको आहे सो बैंकिंग सिस्टम जो कर्ज़ु थी वियो आहे। अच्छा जी, वीट जे सेल जे परचेज़ जी ॻाल्हि ई त उते मां ॾिठो आहे त वीट जी सेल जूं तव्हांजूं रिसीट्स आयूं ई कोन्हनि, ऐं तव्हां वटि 52 अलाए घणा अरब रुपया तव्हां वटि जेको आहे सो वीट जो जेको आहे सो न फूड अकाउंट में तव्हां वटि जेको आहे सो इशू थी वियो आहे। माना हे जेको असांजो SRB 50 अरब जे लॻभॻि जेको कमाए थो उहो त अलॻि आहे, पर तव्हां जेको ऑलमोस्ट ओतिरो वरी असां वॾा तव्हां जेको होॾो जेका तव्हां जेको फूड अकाउंट्स में जेको तव्हां वठो था पिया पैसा, जेके तव्हां वठो था पिया फूड अकाउंट्स में, उहे तव्हांजी जेकर तव्हांजी सेल कोन थिए विच में चयो न त असांजे अची वई आहे पंहिंजो पंजाब जी इम्पोर्ट कणिक अची वई आहे 7 लख टन, असां कणिक विकिणी कोन सघिया आहियूं, त उनजे करे हिन जूं फूड जूं रिसीट्स घटिजी वियूं। अॼुकल्ह ऑलरेडी दे प्रिक्योर्ड जा वीट, उहो वीट पई जीअं मूं तव्हां सां कल्ह ॻाल्हि पंहिंजो कंहिं मां गुज़ारिश पे कई त तव्हां सवेर पंहिंजे प्रोग्राम में वीट जी ॻाल्हि कई, गोडाउन्स जी ॻाल्हि कई। हालति इहा आहे त तव्हांजी लखा टन वीट हाणे ओपन पई आहे, ॿाहिरि पई आहे। हिन दफ़े छा थियो आहे जो तव्हांजी जेका प्रिक्योरमेंट थी आहे सा पॉलीथिलीन बैंक्स में थी आहे, का ओमनी कंपनी आहे उन खां कई वई आहे, जेका शुगर मिल पई वठे ज़ुल्फ़कार मिर्ज़ा वारी, उन ओमनी कंपनी जेका 74 रुपए जी बैग चवनि था 250 रुपए ॾिनी आहे, ऐं उन में तव्हां कणिक प्रिक्योर। हाणे छा थियो आहे जॾहिं गर्मी थी आहे उहो बैग फाटी पयूं, तव्हां गुनी बैग्स में कणिक रखंदा हुयो, गो एंड हैव इन्वेस्टिगेटिव स्टोरी त तव्हां हेतिरे अरब रुपए जी कणिक वरिती आहे, तव्हां वटि केतिरा स्टॉक्स पिया आहिनि, केतिरा ख़राबु थिया आहिनि, केतिरा छो था थियनि, ऐं केरु थो करे, ऐं इहा रिस्पॉन्सिबिलिटी कंहिंजी आहे। वॾो फिगर आहे 58 अरब रुपया, तमामु वॾो फिगर। इहे जेके तव्हांजूं जेके इशूज़ आहिनि, इहे ॻाल्हियूं इहे दीज़ आर नीड टू बी एड्रेस्ड। से मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, वक़फ़े खां पोइ मोटी अची मां चाहींदुसि त हिन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। नाज़रीन, फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां असांजी गुफ़्तगू हलंदड़ आहे, वठूं था वक़फ़ो, वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। सिंध बजट जे हवाले सां, सिंध हुकूमत जी कारकर्दगी जे हवाले सां, बजट यूटिलाइज़ेशन जे हवाले सां ऐं उनजी
एफिशिएंसी जी लेवल जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ जेके उहे बजट जे अंदरि जेके बाज़ार जेको बजट तक़रीर में ख़ुशनुमा ॻाल्हियूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि, पर जेको बजट जा जेके हेॾा वॾा किताब हुजनि था उन जे अंदरि जेके हिकिड़ियूं लिकल जेके कहाणियूं हुजनि थियूं अंगनि अखरनि जूं, उन्हनि असुलु कहाणियुनि खे तव्हां ते पहुचाइण लाइ असांजी गुफ़्तगू हलंदड़ हुई। साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु जन ॿुधायो पिए त कणिक जी प्योरक्योरमेंट जे हवाले सां छा थियो आहे ऐं उनमें हुकूमत जेको आहे बैंकुनि खां कर्ज़ो वरितो आहे, पर उहा कणिक जेका आहे उहा अहिड़नि ॿोरियुनि में रखी वई, जेके ॿोरियूं जेके आहिनि उहे फाटी पियूं आहिनि, उहा कणिक जेका सेल न थी आहे। हाणे उहो मामिलो ॻिची में आहे ऐं उहो को लख ॿिनि या करोड़ ॿिनि जो मसइलो न आहे, पर अरबें रुपयनि जो मसइलो आहे। अरबें रुपया सिंध हुकूमत असांजे ग़रीब टैक्स पेयर्स जेके आहिनि उहे ज़ाया पई करे। कुरैशी साहिब सां अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधाइनि। साईं कुरैशी साहिब, हाँ, तव्हां जेके प्रोसीड्सूं 36 अरब जो इन जो प्रोसीड्स आहियूं वीट जूं, सेल ऑफ वीट। छा गवर्नमेंट प्रोक्योर कंदी आहे वीट, उन में स्टेट बैंक हिननि खे कर्ज़ु ॾींदी आहे, उहो कर्ज़ु व्याज वारो हूंदो आहे, उहो त उनखे प्रोक्योर कंदी आहे। उनजी स्टोरेज कैपेसिटी, स्टोरेज जी चार्जिस लॻंदियूं आहिनि, उनजी इलाही चार्जिस लॻंदियूं आहिनि ऐं गवर्नमेंट खे काफ़ी हिन में नुक़सानु आहे हिन ऑपरेशन में बेसिकली। पर छाकाणि जो अर्बन एरियाज़ खे ख़ुशि करण जे लाइ आहे, तंहिंजे करे गवर्नमेंट खे मजबूरन करिणो थो पए। इहा ॻाल्हि रियलाइज़ कोई कोन थो करे पियो त जेका वीट प्रोक्योरमेंट जेका बि थिए थी सा सॼी सिंध लाइ कोन थी, त रुॻो अर्बन शहरनि में इहा खाते हुए। अवां जा जेके बि ॿाहिराड़ी जा माण्हू आहिनि से किथां वीट राशन ते कोन वठंदा, हर को पंहिंजी सेव कंदो आहे, त असांजी अध खां वधीक आबादी जेका आहे इन में बेनिफिट कोन थींदी आहे। ऐं हिते अर्बन जो सौदो थींदो आहे, अर्बन जो, जंहिंमें करप्शन बि अर्बन जी हूंदी आहे। फ्लोर मिल्स हिकिड़े माफ़िया आहे, जंहिं फ्लोर मिल्स जंहिंमें तव्हांजा फूड इंस्पेक्टर्स इहे जेके न तव्हांखे सबपति जेके करोड़पति नज़र ईंदा आहिनि, जे बाबदा जा मीटर रीटर हूंदा, ते फूड इंस्पेक्टर जेके आहिनि से माशाल्लाह आसूदा माण्हू हूंदा आहिनि। हाणे 45 अरब रुपया तव्हांखे करण, जेको साल गुज़रे थो जो रिव्यू पिया कयूं पाण, त 45 अरब रुपए जिन खे कणिक जूं प्रोसीड्स अचणियूं हुयूं, कुल घणियूं आहियूं 16 अरब जूं। हिकिड़ो सबबु त इहो थी सघे थो त भई मिल वारनि पाण बि प्रोक्योर रखियो, ॿियो सबबु इहो आहे त यूक्रेन जी वीट अची वई, पर हिन जे अलावा ॿिया बि के सबबु हूंदा जेके क्लियर कोन्हनि, जेका क्लियरिटी खपे असांखे। पर इहा वीट जेका आहे उहा त ज़ाहिर आहे हिननि जी ॻिची में आहे न, ॻिची में पई आहे, इहा बि पई आहे, अॻियों स्टॉक बि पियो आहे, नओं स्टॉक बि पियो आहे। ॿोरियूं जेके सब स्टैंडर्ड वठी विया आहिनि, बाचका वरिता विया आहिनि बजाए गुनी बैग्स जे। चरिया त कोन हुया असांजे ज़माने जो गुनी बैग्स में वठंदा, छाकाणि गुनी बैग्स बर्दाश्त कंदी आहे वज़न, उन में तव्हां भले रखी हुजे, उन में टेम्परेचर को माइल्ड कंदी आहे। इहा नेचुरल ॻाल्हि आहे। हे जेको टेम्परेचर जॾहिं थियो, इहे तव्हां रखियूं ओपन में रखियूं, तरपाल में अंदरि रखियव, टेम्परेचर वधियो, जून जे महीने में इहे फाटणु शुरू थियूं बैगूं। इहो मीडिया ॾेखारियो आहे, मूं कोन इन्वेस्टिगेशन कई, आउं कोन वियो बाज़ार में ॾिसणु, पर दिस इज़ वाट इज़ बी रिपोर्टेड। हीअ जेको रिपोर्टेड ॻाल्हि आहे त तव्हां 45 अरब जो रुॻो तव्हांखे रुॻो 16.5 अरब आहे, माना तव्हांखे 30 अरब ॻिचीअ में आहिनि। ऐं नेक्स्ट ईयर तव्हां चओ था त 44 अरब तव्हांखे रिसीव थींदी, आई डोंट नो केतिरा अरब तव्हांखे मिलंदा। अच्छा, पर इन जो जेको इम्पैक्ट जेको थींदो सो तव्हांजी जेको आहे सो कैपिटल बजट, पर उहे जेके मिलनि या न मिलनि, पर हीअ त कणिक असांजी ख़राब थी वई न, कणिक तव्हांजी ख़राब थी रही आहे न, इट इज़ द प्रोसेस गोइंग ऑन। ऐं तव्हांजी ज़ाहिर आहे उहा त सेलेबल न रहंदी, उहा त अॻिते हली करे सेलेबल न थी पोइ जानवरनि जे बारे में थी। अच्छा, हाणे हिकिड़ो इहो त अचो त थोरो टैक्सेशन खे ॾिसूं, हा टैक्सेशन खे ॾिसूं, त तव्हांजो सूबाई टैक्स जेके आहिनि से तमामु स्टेटिक बीठियूं, उन में ख़ासि मूंखे का ग्रोथ नज़र कोन थी अचे पई। ऐं हिकु लिहाज़ को जेका अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त अवां जूं जेके बि एग्रीकल्चर रिलेटेड, छाकाणि जो IMF जो, वर्ल्ड बैंक जो, अर्बन गवर्नमेंट, अर्बन एरियाज़ जो तव्हां ते वॾो प्रेशर आहे त तव्हां जेको आहे सो एग्रीकल्चर खे टैक्स कयो। हलो, आउं चवां थो एतिरो त भला टैक्स कयो, सर्विस चार्जिस त अचनि। सर्विस चार्ज मतिलबु आहे त तव्हांजो जेको पाणी आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, तव्हां पाणी मां एतिरी त रिकवरी कयो न जो तव्हांजो इरिगेशन डिपार्टमेंट जो ख़र्चु निकिरे। कैपिटल मां नथो चवां, जेको तव्हां वाह ठाहियो था, पुलियूं ठाहियो था, वाह उहो न, उहो तव्हां रिकवर करंट जेके सैलरीज़ त कयो न। हाणे तव्हांजी हालत इहा त तव्हां उहे करंट सैलरीज़ बि 1/4 1/5 बि तव्हां कोन था रिसीव करे सघो पिया। त जेको तव्हांजो पाणी आबियाने जी सूरत में, आबियाने सूरत में हमेशह मां ॾिठो आहे त तव्हांजूं फिगर्स हमेशह जॾहिं तव्हांजा अकाउंट्स अचनि था त तव्हांजूं फिगर हमेशह रिवाइज़ एस्टिमेट जे अध ते वञनि बीहनि थियूं। तव्हां बजट में ॾेखारियो, तव्हां जेके लास्ट ईयर ते बि जेके तव्हांखे अकाउंट हुजनि त 14-15 में तव्हां ॾेखारियो हूंदो तव्हांखे 500 रुपया मिलंदा, पर तव्हांखे मिलिया आहिनि रुॻो अकाउंट जॾहिं अचनि था 13-14 जा त 208 अरब मिलिया आहिनि। दिस इज़ एस्टिमेट ऑफ रिसीट्स सुफ़े 17 ते।
पर इहे 208 रुपया मिलिया, हलो नेक्स्ट ईयर तव्हां चयो आहे त तव्हांखे 470 मिलंदा। हाणे 470 हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त 508 तव्हां करंट ईयर जी रिवाइज़ 508 आहिनि ऐं नेक्स्ट ईयर तव्हां चओ 470, यानी कि बजाए हिन जे तव्हां हिन खे डबल कयो, ट्रिपल कयो, अञा पुठिते। माना तव्हां कंहिंखे था कंसेशन ॾियो ऐं कंहिंजे कॉस्ट ते था ॾियो। पाणी केरु थो खणे, या त भई तव्हांजो वाटर हिन दफ़े जेको मां ॾिसां थो जेके रबीअ जूं रिपोर्ट्स आहिनि, ख़रीफ़ जूं रिपोर्ट्स आहिनि, त तव्हांखे बहितरीनु पाणी जेको आहे सो तव्हांखे हिन वक़्तु ठीकु ठाक तव्हांखे पाणी पियो मिले। त हाणे टैक्स ॾिसी जी तव्हांजी इहा हालत आहे। एक्सपेंडिचर जेको आहे तव्हांजो जेको आहे सो डबल थो थींदो वञे। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त इहो जेको तव्हांजो एडमिनिस्ट्रेशन जो जेको इरिगेशन जो जेको तव्हांजो ख़र्चु आहे इट इज़ अराउंड 2 बिलियन। त तव्हां रिसीट कयो था पिया 500 कॾहिं 600। त हाणे इन खे ॾिसो तव्हांखे हाउस ऑर्डर में आणणो पवंदो। मां 2 बिलियन जी फिगर ग़लति ॾिनी आहे तव्हांखे। तव्हांजो जेको आहे इरिगेशन जो एडमिनिस्ट्रेशन जो ऐं जेको कुल ख़र्चु आहे सो तव्हांजो 10 अरब रुपया आहे। 10 अरब जी। पेज लिखी छॾियो, 3 नंबर पेज, जंहिंमें एडमिनिस्ट्रेशन बि आहे, इरिगेशन जा आहिनि, कैनाल सिस्टम बि आहे ऐं जेको अदर इरिगेशन आहे जेका आहे। ऐं तंहिंखां पोइ लैंड रिक्लेमेशन, इहो जेको अंडर इरिगेशन अचे थो वाटर लॉ कंसिडर, उन ते 6 अरब अलॻि आहिनि। त कुल जेको वाटर रिलेटेड ते तव्हांजो ख़र्चु जेको आहे सो 17 अरब आहे। रिकरिंग एक्सपेंडिचर, करंट एक्सपेंडिचर, पघारनि जो ख़र्चु, गाॾियुनि जो ख़र्चु, तेल जो ख़र्चु, फलाणा टिमका, ऐं तव्हांजी रिकवरी तव्हांजा अधु अरब आहे। ऐं इहो तव्हां कीअं जस्टिफाई करे सघंदा आहियो? ऐं केसिताईं ई तव्हां इन खे सब्सिडाइज़ कंदा रहंदो ऐं कंहिंजी कॉस्ट ते। पाण वॾा माण्हू था पाणी इस्तेमालु कनि, वॾा माण्हू जे कंहिं का लिमिट त रखो न। हीअ जेको तव्हां चंदे त सॼो कमु हलायो था पिया, दुनिया में किथे बि ईअं कोन्ह थींदो आहे। ग़रीब मुल्क बि हाणे कास्ट रिकवरी ॾे वञी रहियो आहे। असां छाकाणि जो जेके असां असेंबली में फ़ैसिलो कंदड़ वेठा आहियूं सभु असांजा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि, तंहिंजे करे तव्हांखे वाटर रेट बि न वधंदो, आबियानो बि न वधंदो, ढल बि न वधंदी, ढल बि रिकवर कोन्ह थींदी, ऐं तव्हांजो भले पोइ उन ते ख़र्चु केतिरो बचे उनखे तव्हांखे। पर गिरोवार त चए थो असांखे बचत ई कोन्ह थी थिए। मां काफ़ी दफ़ा हर गिरोवार खे बचत कोन्ह थी थिए पई, वॾे गिरोवार खे त बचत थिए थी न। तव्हां हिकिड़ी लिमिट रखो न। अंब वारे खे त बचत थिए थी न, केले वारे खे त बचत थिए थी न, खजूर वारे खे त बचत थिए थी न। कोई एग्रीकल्चर रुॻो कणिक त कोन्हे न, या सारियूं त कोन्हनि न। सवाल आहे त जेकर बचत कोन थी थिए त उहो उनखे ॾिसणो पवंदो न। पर जेको माण्हू इस्तेमालु करे थो, जेको वधीक पाणी वठे थो, कंहिंखे हिते छा थो थिए जो हिकिड़ा माण्हू तमामु घणो पाणी था खणनि, हिकिड़ा माण्हू खे। पर हाणे मां कुरेश साहिबु हिकिड़ो कंपेरिज़न जेकॾहिं कयूं, छा पंजाब जे आबियान जा रेट असां खां वधीक आहिनि? छाकाणि एग्रीकल्चर पंजाब जो रिकवरी असां खां वधीक आहे, कंपेरेटिवली असां खां वधीक आहे। आई विश आई कुड हैव ब्रॉट यू, नेक्स्ट टाइम तव्हां कंदो त आउं तव्हांखे पंजाब जी कंपेयर ॾींदुसि। कंपेयर पंजाब असां खां बहितर आहे। ईअं न त को पंजाब फुल रिकवरी करे थो, अच्छा, पर पंजाब जो परसेंटेज वाइज़ असां हुननि जो जेको एग्रीकल्चर जो सिस्टम आहे, जेको एग्रीकल्चर टैक्स आहे, असां खां बहितर आहे। तंहिंखां पोइ प्रॉपर्टी टैक्स असांजी स्टेटिक बीठी आहे हिकु हंधि, छाकाणि जो जेका तव्हां रेंट ते घरु वठणु वञो था, गुज़िरियल 3 सालनि में तव्हांजो रेंट ॿीणा थी विया आहिनि। हा, बिल्कुलु थी विया। माना प्रॉपर्टी जिन जी आहे उहे पैसा कमाइनि था न। यस। पर तव्हां प्रॉपर्टी टैक्स तव्हांजो उते ई बीठी आहे, 2.5 अरब। यानी कि लास्ट ईयर तव्हांजी जेका बजट एस्टिमेट 2.9 बिलियन, तव्हां रिकवरी कई 2.6। नेक्स्ट ईयर बजाए तव्हां हिनखे 3.5 रखो त ठोके 2.5 अरब रखी। भई ॾिसो ॻाल्हि हिकिड़ी त जेको टैक्सेशन जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कमाए थो पियो, असां हिनखे हथु न। वर्ल्ड बैंक एज़ बैक एज़ 1995-96 में जॾहिं असांखे KMC कराची वाटर बोर्ड खे जॾहिं लोन पिया ॾियनि त उन्हनि चयो त भई तव्हां फाइनेंसिंग लाइ तव्हां वाटर रेट बि वधायो शहरनि में, ऐं तव्हां प्रॉपर्टी टैक्स बि वधायो। जो पाणी तव्हां शहरनि में ॾियो था, घरनि खे ॾियो था, उनखां तव्हां प्रॉपर्टी टैक्स बि वठो, ऐं उन टैक्स सां गॾोगॾु जेको आहे तव्हां त उन जे करे पोइ तव्हां कोन्ह थियो। छाकाणि त जॾहिं तव्हां वेस्टेड इंट्रस्ट ॾिसंदव हर शइ में, थोरो एग्रीकल्चर अर्बनाइज़ हुजे, थोरो रूरल हुजे, त तव्हां इंसाफ़ किथो करे सघंदव यार? मूं जेको तव्हांखे सिंध जी गुरबत जी जेका लेवल ॿुधाई आहे उहा हैरान कोन ॿुधाई, गुरबत थी वई आहे तव्हांजी जेका आहे सा हर साल। जीअं मूं तव्हांखे चयो त 48,000 पर एग्रीकल्चर फैमिली लूज़ कयो आहे।
ऐं हिन दफ़े जेका फेडरल गवर्नमेंट टैक्सेशन कई आहे 450 अरब जी टैक्सेशन थी आहे। माना हर माण्हू जेको आहे सो ग़रीब या अमीर जेका टैक्स ॾींदो, जेका इनडायरेक्ट टैक्सेशन आहे। त माना त जेको ॾेई चढ़ियो सो चढ़ियो, बाक़ी जेको माण्हू आहे जेको ग़रीब आहे, जेको तव्हां छिके रिकवरी कयो था पिया, उहो त ग़रीब सिधो पहुचो था गुरबत। ॿियो वॾो में वॾो सबबु तव्हांजी पॉपुलेशन ग्रोथ रेट आहे। उहो जेको आहे सो हर 8 सेकंड में तव्हांजो हिकिड़ो ॿारु पैदा थिए सिंध जे अंदरि, सॼी पाकिस्तान में। ओके, पाकिस्तान ग्रोथ रेट, छाकाणि सिंध जी डेटा अलॻि कोन्हे, पर ऑन द एवरेज अवां हर न्यूज़ीलैंड जहिड़ो मुल्क एड था कयो पंहिंजे आबादीअ में। फुल कंट्री ऑफ न्यूज़ीलैंड हर साल तव्हां किथों सुधरंदो किसो ॾिसो न तव्हां डेटा। अञा त सेंसस कोन थी आहे न, सेंसस में त वॾा इंकशाफ थींदा न। फ़िलहाल त तव्हां चओ त तव्हांजी आबादी रुगो जेका आहे सा 190 मिलियन आहे या 200 मिलियन आहे, पर इहा आबादी वञी 250 ते धप खाईंदी। त पोइ तव्हांजी गुरबत कीअं वधंदी? तव्हांजो प्रोग्राम, तव्हांजो पॉपुलेशन प्रोग्राम लाइ पैसा रखियल आहिनि, सूबे ॾायो भला का तव्हां एक्टिविटी ॿुधी, को माण्हू आयो तव्हां वटि त बाबा फयाज़ हाणे झल, या को अहिड़ी का पब्लिसिटी, को मायूं काॾे था वञनि इहे बाबा? अरबा रुपया काॾे था वञनि पिया? पॉपुलेशन लॉस ठाहियो, चीन लॉ ठाहियो हिकु बार जो, या उन्हनि पोइ वरी ॿिए बार लॉ न ठाहियो, तव्हां वॉलंटरी कयो, पर तव्हां माण्हुनि खे कन्विंस त कयो न, तव्हां पब्लिसाइज़ त कयो न, माण्हुनि खे तव्हां ॿुधायो त सही न त व्हाट इज़ कमिंग, व्हाट इज़ नॉट कमिंग। देखो तव्हांजो PSDP जूं ॻाल्हियूं, PSDP बि तव्हांजो जेको आहे सो तमामु जेको आहे सो लास्ट ईयर बिल्कुलु दिस इज़ द टिपिकल लास्ट ईयर पैटर्न। पर मां ख़ुदा को दुआ उहा घुरां थो त पैटर्न उहो आहे त घटि में घटि उहो साॻियो ई थरकोल लाइ पैसा, साॻियो सिक इंडस्ट्री लाइ अॻे पैसा, सिक इंडस्ट्री सिक इंडस्ट्री जा वरी 1500 रुपया। हा, सिक इंडस्ट्री इन खां पोइ नयूं जेका बदमाशी चओ 1500 मिलियन आहे, हा 1.5 अरब रुपया। हिकिड़ो आहे CDP फॉर SDC, हा ख़ुदा न को तूं सम्झो ई छा आहे CDP? न मां न सम्झो। इहो आहे कम्युनिटी डेवलपमेंट प्रोग्राम। अच्छा, फॉर सिलेक्टेड डेवलपमेंट गोल्स, फॉर सोशल डेवलपमेंट गोल्स। इहे पैसा मिलंदा MPS के, MNS के, कम्युनिटी जे नाले में। ऐं इहे 7 अरब रुपया आहिनि। 7 अरब रुपया जेको कल्ह पाण होॾे वफ़ाक़ी बजट जे हवाले सां ॻाल्हाए हुयो न हिकिड़ो अमाउंट, हे बि उन जो भाव। मां चयो मां इनखे टर्म ना इहे घोस्ट एलोकेशन, इहा घोस्ट एलोकेशन आहिनि न साईं। इहा घोस्ट एलोकेशन आहे। एनर्जी में 5000 मिलियन घोस्ट एलोकेशन आहे। ब्लॉक एलोकेशन, बाबा छा जी ब्लॉक एलोकेशन? देखो पोइ हिकिड़े खाते में लिखियल आहे न्यू रोड्स 1000 मिलियन। त इहे जेके तव्हांजो घोस्ट एलोकेशन्स आहिनि, जेका तव्हां किताब मां वेही पढ़ी ॿुधायां त इट विल टेक मी अबाउट 1 आवर। अहिड़ियूं तव्हांजूं घोस्ट एलोकेशन जेके आहिनि से बिलियंस में आहिनि। जीअं फेडरल गवर्नमेंट मूं तव्हांखे ॿुधाई त तव्हां वटि बि ख़ैर सां घोड़ घोस्ट एलोकेशन्स आहिनि। ऐं उनखे जे करे इहो जेको थियो त CDP अञा पेजिस बाक़ाइदे लिखियल आहिनि। इहो CDP वारो जेको पेज 7 ते आहे। ॿियो जेको एनर्जी जेका घोस्ट एलोकेशन आहे पेज 57 ते आहे। ऐं अहिड़े नमूने ॿिया जेके बि ब्लॉक एलोकेशन्स आहिनि। त हाणे इन ब्लॉक एलोकेशन खे तव्हां छा कंदो? ऐं इन खां पोइ जेके ॿिया जेके गिमिक्स ऑलरेडी हलनि था पिया। ॿियो जेको थियो, जेको तव्हां जेका जे बजट स्पीच जी तव्हां ॻाल्हि पे कई, त तव्हांखे चऊं त भई टीचिंग हॉस्पिटल थींदियूं, पोइ वॾा अस्पतालूं ठहंदियूं, पोइ एतिरा माण्हुनि खे रिलीफ मिलंदो, उहे वरी स्कीमूं रिपीट थियूं। ख़ैर सां थियो कुझु बि कोन्हे, पर वरी उहे स्कीम साॻियो रिपीट थियूं। न चवण में जेको तव्हां साॻियो ई जेको आहे सो हेल्थ जो जेको प्रोग्राम तव्हां जेको आहे सो विदाउट फॉरेन साॻियो 13 अरब ते खणी विया हो। त हिकिड़ो लास्ट ईयर लेवल ते ख़र्चु हिन साल 4 अरब थियो, नेक्स्ट ईयर 4 या 5 अरब जेकी बि थिए थो। इहो तव्हांजी हालत आहे। ऑन पेपर तव्हां एजुकेशन जो खणी विया हाणे हिकिड़ो जेको 2-3 ॻाल्हियूं मिसाल तौरु पाण हिन ते काफ़ी 2-3 प्रोग्राम कया आहिनि हिन सॼे सूरत हाल ते। हिकिड़ी त ॻाल्हि इहा आहे, तव्हां वधीक वाइज़र थी विया आहियो। ऐं ॾिसां पियो तव्हांजा प्रोग्राम माशाल्लाह। ऐं हाणे हिन जे करे आउं सोचां थो त हाणे हथु कढां। यू आर सेल्फ सफिशिएंट, सो इन जे करे माशाल्लाह तव्हांजी वॾी महिरबानी आहे। हिकिड़ो त जेको कन्क्लूड जेकॾहिं कयूं हुन सभिनी ॻाल्हियुनि खे, हिकिड़ो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जा जेके फेडरेशन जे हवाले सां सिंध जो जेको ड्यू राइट ऐं शेयर थो थिए, उनमें सिंध खे ख़ासि तरह हिन साल जेको PSDP जेको वफ़ाक़ी हुकूमत जी आहे उनमें उहो न मिलियो आहे। ठीकु आहे। ॿियो जेको हिते असां वटि आहे जेको हिननि जी यूटिलाइज़ेशन जी जेका कैपेसिटी आहे, उहा बिल्कुलु जेका इंतिहाई पुअर। ॾिसो न, मूं वटि जे तव्हां फेडरल गवर्नमेंट में अचो न, त आउं तव्हांखे पहिरियों सुवालु कंदुसि, बाबा ठीकु आहे जी बिस्मिल्लाह, मां तव्हांखे ॾियां थो 100 अरब,
पर जेको तव्हां पाण जेको 100 अरब ख़र्च कयो भला उन जी का विजिबिलिटी हाणे जेको वरी टियों जेको एस्पेक्ट आहे उहो वरी जेका यूटिलाइज़ेशन थिए थी उनजी जेका ट्रांसपेरेंसी जी लेवल आहे यार इहा त ॾिसो न इहो त हाणे नैब ॼाणे ऐं तव्हां ॼाणो न पर साईं हिते त माण्हू ॾिसो कुरैशी साहिबु जेकॾहिं मिसाल तौरु पाण चऊं 100 अरब या 200 अरब या 300 अरब जेको आहे जेको बि ख़र्चु थिए थो मिसाल तौरु हिन 7 सालनि जे अंदरि घणो ख़र्चु थियो हूंदो सिंध जे अंदरि जेको ही साईं कैमली शाह जी क़यादत में जेका सिंध हले पई नज़र त कोन थो अचे माण्हू त ख़ुदकशियूं पिया कनि माण्हू त जेको आहे रोज़ ख़बरूं थो अचनि फलाणे जेके तव्हांजूं जेके गुरबत जी लेवल जीअं तव्हां ॿुधाई उन ॾींहुं त 60% खां 60% घटि बिल्कुलु मां चवां थो आई क्लेम इट आई कैन प्रूव इट तव्हां अचे मूं वटि डिस्ट्रिक्ट वाइज़ इनकम कार्ड आहिनि जेके पॉवर्टी स्कोर कार्ड आहिनि तव्हां ॾिसो अची मतिलबु इहो त जेको मैटर ऑफ शेम फॉर ऑल मतिलबु बिल्कुलु जेके वेठा आहिनि असेंबलियुनि में जेके 5 अरब जी असेंबलीअ में वेठा आहिनि एयर कंडीशन में उन्हनि जे लाइ सोचण जो मक़ाम आहे न ऐं माण्हुनि वटि उहे वञनि कीअं था वञनि हाउ दे डेयर टू गो टू द 70% उहो गैस प्रोड्यूस करे उहो सूबो 70% मुल्क जी जेको आहे उहो कोल प्रोड्यूस करे 70% ऑयल प्रोड्यूस करे उन वटि 2 पोर्ट हुजनि एॾी सुठी एग्रीकल्चर 1% जेका सुठा एडमिनिस्ट्रेटर सुठा माण्हू पैदा कयो हा त उहो तव्हांजो मसइलो हल थी वेंदो उहो कीअं कयो चवां अकाउंटेबिलिटी कीअं कयूं अकाउंटेबिलिटी जेके असां वेठा कयूं था न जेके जेके साहिब इख्तियार आहिनि जेके असेंबलियुनि में वेठा आहिनि जेके लखे रुपया अलाउंस था खणनि पिया 5 अरब जी एयर कंडीशन असेंबली में वेठा आहिनि उहे महसूसु कनि तव्हां उन ॾींहुं ॿुधायो पए त प्राइमरी जो ड्रॉपेज रेशियो माना असांजो किरंदो थो वञे सिंध जेको मतिलबु तव्हां हेॾा सारा स्कूल मां तव्हांखे चयो त हेपेटाइटिस बी तव्हां वटि घणे में घणी आहे HIV एड्स तव्हां वटि घणे में घणी आहे पंहिंजो पाणी जो जेका सप्लाई वाटर सप्लाई तव्हां वटि घटि में घटि आहे MDGs में तव्हां सभु को अॻिते फेल आहियो इहे सभु प्रिंटेड फिगर्स आहिनि आउं कोन थो ठाहियां फिगर्स मूं फिगर ठाहिण छॾे ॾिनियूं 20 साल अॻु ठाहींदो पोइ हीअ त हालतूं थियूं न पोइ हीअ मतिलबु जेको आहे छा चइजे न पोइ छा चइजो तव्हां आर यू सेटिस्फाइड या कंहिं सिंध तव्हां करे नासिर शाह तव्हां सां खिली राति जो ॻाल्हि पियो रवा लवाए असांजो दोस्त आहे सखर जो MP आहे तव्हांखे चयो पियो तव्हां छॾियो हिन ॻाल्हि खे बाबा छो छॾियूं बाक़ी छॾियूं त पोइ बाक़ी छा कयूं अॻे साल जेको थियो तव्हां हिते तमामु यू टुक क्लीन स्टेट बाबा छो छॾियूं आफ्टर ऑल दिस इज पब्लिक मनी तव्हां ईअं पब्लिक मनी असां तव्हां को हिसाब न वठूं तंहिंखां पोइ जेके बिल में जेके टैक्सिस आहिनि तूं सेकेंड हैंड कपिड़नि ते फलाणे ते यार इहे त ज़ुल्म था कयो कहिड़ी तव्हां टैक्स लाइ ॿियो तव्हांखे कोन वरितो तव्हां कबाड़नि ते हाणे टैक्स हणो कुरेश साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो अञा ते इलाही ॻाल्हाइणो आहे यार NDP ते ॻाल्हाए कोन्हे असां डेवलपमेंट प्रोग्राम वरी पोइ हिते ॿियो प्रोग्राम ज़रूरु कंदासूं ज़ाहिर आहे प्रोग्राम जो जेका उहा टाइम आहे नाज़रीन गुफ़्तगू तव्हां ॿुधी हिकु दफ़ो ॿीहर कुरैशी साहिब सां जॾहिं बि वेहबो आहे ऐं उहो जेका अंग रखनि जेका सूरत हाल साम्हूं ईंदी आहे सची ॻाल्हि इहा आहे त तकलीफ़ वधंदी आहे हिकु मां सम्झां थो इहो प्रोग्राम ॾिसण खां पोइ सिंध जो हर बाशऊर माण्हू तकलीफ़ में अची वेंदो त हीउ जेको असांजो एॾो ख़ुशहाल जेको असां क्लेम कयूं था ऐं जेका सॼी दुनिया तस्लीम करे थी त जंहिं सूबे वटि या जंहिं ख़िते वटि तेल हुजे पाणी हुजे बिजली हुजे कोयलो हुजे ऐं गैस हुजे ऐं पोर्ट हुजनि उहो उते माण्हू ख़ुदकशियूं कंदा हुजनि ऐं एॾो पैसो आहे ऐं उनजी यूटिलाइज़ेशन नथी करे सरकार वटि मतिलबु इहो कहिड़ी उनजी जस्टिफिकेशन आहे त भई पैसा तव्हां वटि आहिनि तव्हां फॉरेन लोन वठो था उन जा जेके व्याज भरियो था वेठा फॉरेन ग्रांट्स मिलनि थियूं तव्हांखे उहे तव्हां यूटिलाइज़ नथा करे सघो मतिलबु पोइ वरी इंतिहाई पंहिंजो अदाकारी सां इंतिहाई जेको आहे पंहिंजो हुन जेको आहे पकाई सां जेको आहे चवनि था त साईं असांखे वफ़ा केतिरा ॾिना असांखे हुन न बाबा वफ़ा केतिरा ॾिना या ॾिना जेके तव्हांखे मिलिया उहे तव्हां ख़र्चु न कया ऐं जेके ख़र्चु कयो उन्हनि जी ट्रांसपेरेंसी जी लेवल जेका उहा असां सॼी सिंध ॾिसूं था हालत लॻी पई आहे सिंध जो हर शहर जेको आहे मूं पंहिंजो हिकिड़े प्रोग्राम में पीपल्स पार्टी MP पंहिंजो साईं नासिर शाह साहिब खे चयो त सिंध जा जेके टाउन ऐं डिस्ट्रिक्ट लेवल जा जेके शहर आहिनि उहे मुंहं जे दड़े खां बि पोइते वारी सूरत हाल में रहनि था जेकॾहिं मुंहं जो दड़ो जेको ॾिठो थो वञे त हिकिड़ो प्लैंड सिटी हो साफ़ु सुथिरो सिटी हो जिते ड्रेनेज ऐं हिन जूं समूरियूं सहूलियतूं मुहैया हुयूं जीअं साईं कुरैशी साहिबु ॿुधाए थो त सिंध जे अंदरि केतिरनि जाइनि ते वाटर सप्लाई जेको आहे उहो कोन्हे को लियारी जे माण्हुनि खे न ते पीअण जो साफ़ु पाणी मुहैया न करे सघिया आहियो 7 साल जी हुकूमत हले पई जेकबा जे माण्हुनि खे अञा ताईं तव्हां साफ़ु जेको पाणी न केतिरा ॿिया इलाइक़ा आहिनि जिते तव्हां चए वाटर सप्लाई जूं स्कीमूं जेके आहिनि उहे बुरी तरह मुतासिर आहिनि तमामु ख़राबु सूरत हाल आहे हाणे हिन मां निकिरबो कीअं उहो यकीनी तौर ते आवाम फ़ैसिलो करे थी सघे थी पर हिकिड़ी ॻाल्हि इहो तय आहे
ही जेको 7 सालनि जी तसलसल सां जेका हुकूमत आई आहे, पहिरियों दफ़ो सिंध जे अंदरि इहो थियो आहे जेको अॻे चयो वेंदो हो त असांखे इंटरवेंशन्स थियनि थियूं पंहिंजो डेमोक्रेटिक फोर्सिस जे करे, पर हीउ जेको कंटिन्यूटी असां ॾिसूं था पिया पंहिंजो गवर्नमेंट जे अंदरि, उन कंटिन्यूटी खां पोइ बि जेका परफॉर्मेंस थी बीठी आहे इंतिहाई मायूस कुन आहे। ऐं हाणे सिंध जो माण्हुनि खे छा कंदो, उनखे केॾांहुं वठी वेंदो, उहो ज़ाहिर आहे फ़ैसिलो माण्हुनि खे करिणो आहे। सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। प्रोग्राम जो पूरो थियो त पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकंदा सदाईं गॾु।